कराची जे इलाइक़े शाह फैसल कॉलोनी 5 नंबर कादरिया मस्जिद वेझो 3 मंज़िला इमारत अचानक धमाके सां किरण सबबि फोत थियल खंडू स्टॉप वासी मज़दूर भाइरनि सिकंदर वल्द मोहम्मद बच्चल सोलंकी ऐं असगर वल्द मोहम्मद बच्चल सोलंकी जे वारसनि ऐं मासूम बच्चनि जी इंतज़ामिया समेत कंहिं बि सार न लधी। फोत थी वयलनि जे घरनि में रोड राड़ो मथल जनाज़े नमाज़ में इंतज़ामिया जे कंहिं माण्हू शिरकत न कई। 3 ॾींहं गुज़रण बावजूद को ऑफिसर तॾे ते न पहुतो। फोत थी वयलनि जे वारसनि मोहम्मद बच्चल सोलंकी, माशूक सोलंकी, मोहम्मद जुम्मन, बिलाल सोलंकी ऐं ॿियनि जो चवणु आहे त बरसातुनि में ग़रीबनि जा घर किरी पिया। फोत थी वियल ॿई भाइर ग़ुर्बत सबबि रोज़गार सांगे कराची वियल हुआ। पंहिंजे रिश्तेदारनि सां गॾु कराची में महिनत मज़दूरी कंदा हुआ ऐं अलमनाक वाक़े में फोत थी विया। पर अफ़सोस जो जनाज़े नमाज़ में कंहिं बि ऑफिसर शिरकत न कई। पर हिन वक़्त ताईं इंतज़ामिया समेत कंहिं बि फोत थी वियल जे वारसनि जी सार न लधी आहे। फोत थी वयलनि जे वारसनि इंतज़ामिया समेत मसवारनि खे सार लहण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची